खैरपुर में रिपोर्टर साबिर हुसैन महेसर। सिंध में डेंगू जो दिहाड़ो मल्हाइण के सिलसिले में खैरपुर में मलेरिया ऑफिस का चांडिया मोड़ ताईं डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर मोहम्मद हुसैन अबड़ो की अगवानी में जागरूकता रैली कढी वई। रैली में एडीएसओ डॉक्टर वाकर यूसुफ जतोई, फोकल पर्सन डॉक्टर अता हुसैन नारेजो, डिस्ट्रिक्ट मलेरिया सुपरिटेंडेंट मकबूल हुसैन अगड़ो, इम्तियाज हुसैन तालपुर, गुलाम कादिर मला, रियाज अहमद पठान समेत वॾे अंग में मलेरिया और डेंगू के स्टाफ शिरकत कई। उन मौके ते खिताब कंदे डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर खैरपुर डॉक्टर मोहम्मद हुसैन अबड़ो चयो त डेंगू खतरनाक मर्ज़ है पर उन खां बचण आसान आहे। शहरनि खे घुर्जे त पंहिंजे घरनि, ऑफिसनि ऐं दुकाननि खे मच्छरनि खां महफ़ूज़ रखनि ऐं डेंगू खां बचनि। हुन वधीक त इन लाइ असां बहितर उपाय वरिता आहिनि। जयपुर ज़िले में डेंगू जो हिकु केस आहे जंहिंजूं मुकमल टेस्टियूं कराई वियूं आहिनि। सूरत जे अमले उनजी घर खे मुकमल स्प्रे पिणु कयो आहे। अवाम खे घुर्जे त पाण खे मच्छरनि खां महफ़ूज़ रखे।